अगर कामयाब थियणो अथई त दुनिया जो कम दुनिया के करण दे। तू बस पांचो कम कंदो रहो ऐं हिकड़े ॾींहुं तू अहिड़ा नतीजा ॾिसदे जो तुझी ज़िंदगी तोखे पाण खे हैरान कुन नज़र ईंदी। अड़े चरिया माण्हू त तुझे कम में खामियूं कढंदा रहंदा। छा तू माण्हुनि जे आसरे पंहिंजे कम खे अध में ई छॾे ॾींदे? न, हरगिज़ न। तू पंहिंजे कम खे अहिड़े तरीक़े सां अंजाम ॾे जीअं दुनिया तोखे ॾिसी हैरान थी वञे। ए मुंहिंजा दोस्त, तू नंढो सोचींदे या वॾो सोचींदे, इन्हनि ॿिन्हिनि सोचुनि में महिनत तोखे साॻी लॻंदी त बहितर नथी त तू कुझु वॾो सोच। तू कुझु अहिड़ो सोच जेको तुंहिंजे ख्वाबनि खां बि वॾो हुजे, जेको तोखे जज़्बो ॾिराए, जेको तोखे अंदर खां हिकु अहिड़ी बाहि ॿारे जो तू उन कामयाबी जे लाइ प्यासो थी कढ लॻी। तू उन कामयाबी खे हासिल करण जे लाइ कुझु बि करे सघीं। ए मुंहिंजा दोस्त, पाण खे कामयाब बणाइण जे लाइ स्ट्रगल कर, अॻियां वधण जे लाइ कोशिश कंदो रहो। अगरि तू ईअं सोचे थो त मुसलसिल कामयाबी आहे, ईअं बिल्कुलु बि नाहे। हज़ारे नाकामियुनि खां पोइ हिकु कामयाबी मिलंदी आहे ऐं उहा हिकु कामयाबी हज़ारे नाकामियुनि जे मथां तमामु घणी वज़नाइती हूंदी आहे। ऐं ख़बर थी, कुदरत जो हिकु कॉन्सेप्ट आहे, इंसान जेको सोचींदो आहे इंसान खे उहो ई हासिल थींदो आहे, इंसान खे उहो ई मिलंदो आहे। अगरि तूं वॾो सोचींदे त तोखे वॾो कुझु मिलंदो। अगरि तूं नंढो सोचींदे त हमेशह उते ई पियो हूंदे, कॾहिं बि अॻियां न वधी सघंदे। दोस्तो, मां आहियां अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तो, ही सिंध जो पहिरियों मोटिवेशनल चैनल आहे ऐं मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे त ही चैनल तव्हांजी ज़िंदगी तब्दील कंदो। तंहिंजे करे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, पंहिंजे दोस्तनि सां, पंहिंजे मिट माइटनि भाइरनि सां हिन चैनल खे शेयर कयो। इंशाल्लाह ही चैनल तव्हांजी ज़िंदगी ज़रूरु तब्दील कंदो। मुंहिंजो तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।